बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए सबक के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सिंध टेक्स्ट बुक क्लास 6ठी में से 18वां सबक पढ़ेंगे, जिसका उन्वान है मूमल राणे जी कहानी। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से हमें ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने की तरफ। सबक अरणू मूमल राणे जी कहानी। सिंध जे माथीले वारे भाङे ते गुजर ज़ात जो राजा नंद हुकूमत कंदो हो। खेसि दौलत कठे करण ऐं शिकार करण जो ॾाढो शौक़ु हूंदो हो। हिक भेरे कंहिं जानवर जो शिकार करे उन जो ॾंदु हथ कयाईं ऐं उन जे मदद सां पंहिंजो समूरो ख़ज़ानो दरिया जे पेट में लिकाए छॾियाईं। राजा नंद खे 9 नियाणियूं हुयूं। मंझाउन वॾी सूमल सभिनी खां अकुलमंद हुई ऐं नंढी मूमल सभिनी खां वधीक सुहिणी हुई। राजा बि खेसि ॾाढो भाईंदो हो। उन करे उहो जादुई ॾंद खेसि संभाले रखण लाइ ॾिनाईं, पर ॾंद जे असुली राज़ जो न ॿुधायाईं। हिकिड़े जादूगर खे कंहिं तरह राजा जे लिकायल ख़ज़ाने जी ख़बर पइजी वई। सो हिकु ॾींहुं जॾहिं राजा शिकार ते वियल हो त हू मूमल सां ठगी करे उहो ॾंदु वठी दरिया मां समूरो ख़ज़ानो कढी ग़ाइब थी वियो। राजा जॾहिं शिकार तां मोटियो त खेसि ॾंदु विञाइण जी ख़बर पई। हू मूमल ते ॾाढो नाराज़ थियो, पर संदसि वॾी धीअ सूमल आथत ॾिनसि त एतिरो ख़ज़ानो आऊं अव्हांखे गॾु करे ॾींदीअसि। सूमल पीउ खां मोकल वठी काक कंधीअ ते हिकिड़ी माड़ी अॾाई ऐं पंहिंजी भेनरनि ऐं नौकराणियुनि खे साण वठी उते रहण लॻी। हिन पंहिंजी होशियारीअ सां माड़ीअ जे चौधारी जादूअ जो बाग़ तयारु करायो ऐं उन जे विचां लंघंदड़ सोढ़े रस्ते ते ख़ौफ़नाक जादुई जानवर बीहारे छॾिया, जिन जे डेॼारींदड़ रड़ियुनि ते वॾा वॾा बहादुर बि ॾकी वेंदा हुआ। उन खां सवाइ केतिराई गुमराह कंदड़ ऐं मौतमार जादुई खेल पिणु तयारु कराए रखियाईं। जॾहिं काक जे किनारे ते उहो जादुई महल तयारु थी वियो त सूमल पढ़ो घुमरायो त जेको शहज़ादो बाग़ मां लंघे मूमल वटि सलामतीअ सां पहुचंदो, उहो साणुसि शादी कंदो। ॿीं हालत में खेसि पंहिंजे माल ऐं सामान तां हथु खणणो पवंदो। मूमल जे सूंहं जी हाक ॿुधी केतिराई शहज़ादा आया, पर पंहिंजो धन दौलत फुराए विया। उन वक़्तु उमरकोट जो बादशाह हुमेर सूमरो हो। हिकिड़े ॾींहुं हू पंहिंजनि 3 वज़ीरनि सां गॾिजी शिकार ते निकितो। राणो मेंदुरो सोढो उन्हनि सभिनी में बहादुर ऐं अकुलमंद हो ऐं हुमेर सूमरे जो सालो बि हो। रस्ते ते खेनि हिकु फ़क़ीर मिलियो, जंहिं मूमल ऐं उन जे काक महल बाबति पंहिंजी रोदाद ॿुधाई। उन ॻाल्हि चइनी यारनि जे दिलि में मूमल हासिलु करण जो शौक़ु पैदा करे छॾियो। पोइ त 4 ॼणा
पंहिंजो भाॻ आज़माइण लाइ काक ॾांहुं रवाना थिया। उते पहुची माड़ीअ जे ॿाहिरि रखियल भेर ते ॾोंको हयाऊं त सेखारियल नौकिराणी नातिर ॿाहिरि आई ऐं संदन अचण जो इतलाउ वञी अंदरि कयाईं। थोरी देर खां पोइ नातिर ताम खणाए अची संदन अॻियां रखियो। राणे मेंधिरे पंहिंजे टिन्ही साथियुनि खे उहो खाइण खां मना कई ऐं उन मां ज़रो खणी कुते खे ॾिनो, जेको खाइण सां मरी वियो। नातिर पोइ ॿियूं बि अटकलूं कयूं, पर संदसि का बि अटकल कामयाब न थी। आख़िर में खेनि चयाईं त मूमल सां मिलणो अथव त मूंसां हिकु हिकु थी हलो। पोइ त उहे हिकु हिकु थी नातिर सां गॾिजी विया, पर हूअ रस्ते ते गोही ॾेई निकिरी थे वई। पछाड़ीअ में जॾहिं राणे मेंधिरे खे साण करे हुन रस्ते तां भॼण वारी कई त राणे खणी वारनि खां वरितसि ऐं छिके सिधो कयाईंसि। अॻियां हली जॾहिं हिकु तलाउ ते पहुता त नातिर वरी बेअटकल करे भॼी वई ऐं राणो अकेलो रहिजी वियो। राणे पाणीअ जी ऊन्हाईअ खे ॾिसी लाह सोपारी कढी पाणीअ में उछलाई, पर उहा आवाज़ कंदी परे वञी पई। तॾहिं राणे सम्झियो त तलाउ रुॻो ठॻीअ जो ठहियल आहे। पोइ त घोड़े खे डोड़ाए अची मूमल जी माड़ीअ वटि पहुतो, जिते नातिर अॻे ई बीठी हुई। हूअ खेसि उन ई कमरे में वठी आई जिते हिक जहिड़ियूं 7 खटूं हिक जहिड़नि हंधनि सां पयूं हुयूं। राणे जॾहिं खटनि खे आज़माइण लाइ पंहिंजे लकुण सां मथनि ज़ोर ॾिनो त 6 खटनि जा हंध हेठि वञी खूहनि में किरिया। पोइ राणो 7हीं खट ते वेठो, जेका सही ऐं सलामत हुई। जॾहिं उहा अटकल बि कामयाब न थी त नातिर खेसि हिकिड़े ॿिए कमरे में वठी आई, जिते हिक जहिड़ियुनि सुहिणियुनि सूरतनि वारियूं केतिरियूं ई औरतूं बीठियूं हुयूं। संदन हथनि में गुलनि जा हार हुआ। नातिर राणे खे चयो त हिननि औरतुनि में मूमल बि बीठल आहे, पर तूं जंहिंजी ॿांह में हथ विझंदे उन सां तुंहिंजी शादी कराई वेंदी। राणो पहिरें त मुंझी पियो, पर पोइ हिकिड़ी औरत जो वारनि जे मथां भंवर भुरंदे ॾिठाईं। राणो सम्झी वियो त ख़ुशबूदार वारनि वारी ई मूमल थी सघे थी। हुन अॻिते वधी वञी खेसि हथ खां वरितो त मूमल पिणु गुलनि जो हार संदसि ॻिचीअ में विझी छॾियो। पोइ त ख़ुशियूं थी वयूं ऐं ॿिन्ही जी शादी थी वई। राणे जा 2 दोस्त कावड़जी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थी विया। थोरनि ॾींहंनि खां पोइ हुमीर सूमरे कंहिं बहाने सां राणे खे पाण वटि घुराए वरितो त जीअं हू मूमल सां मिली न सघे। पर राणे खां रहियो न थियो। हू रोज़ राति जो तिखे उठ ते चढ़ी काक हलियो वेंदो हो ऐं मूमल सां मिली जल्द वापसि ईंदो हो। हिक भेरे राणे खे मूमल सां मिलण में घणा ॾींहं थी विया त संदसि जुदाईअ में मूमल उदास रहण लॻी ऐं पंहिंजी
वॾी भेण सूमल खे राणे जो लिबास पहिराए पाण सां गॾु सुम्हारे छॾींदी हुई। हिकु राति राणो जीअं माड़ीअ ते पहुतो त ऊंदहि में सूमल खे मर्द सम्झी कावड़ में भरिजी वियो ऐं पंहिंजो लकुणु निशानीअ तौरु मूमल जे भरिसां रखी वापसि उमरकोट हलियो वियो। सुबुह जो जॾहिं मूमल निंड मां उथी त सम्झी वई त राणो कावड़जी वापसि हलियो वियो आहे। पोइ त खेसि अचण लाइ केतिरा ई न्यापा मोकिलियाईं पर हू न आयो। मूमल राणे जी हालत मां ॾाढी मायूस थी ऐं हयातीअ खां बेज़ार थी वई। तंहिं करे बाहि जो हिकु मच तयारु कराए पाण खणी उन में उछलायाईं। राणे खे जॾहिं उहा ख़बर पई त हू बि डोड़ंदो उते पहुतो पर तॾहिं घणी देरि थी वई हुई। उन करे पाण बि उन मच में टपी पियो ऐं मूमल सां मिली मिटी थी वियो।